कयोसीं। ॿी ॻाल्हि इहा आहे त एम एन ड्रेन जेकी आहे उन जी आहे ज़हर पाणी। जीअं तव्हां ॾिसो था मंचूर जी जेके 100 एकड़ आहिनि तबाह थी वियूं आहिनि। हाणे हे पाणी हेॾे छोड़ियूं, हाणे हे पाणी हेॾे छोड़ियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हिते जेके नलका मिठा आहिनि, बोर मिठा आहिनि, 2 सालनि खां पोइ इहे बि वेंदा फिरी। इन खां पोइ असांखे पाणी ॾियणो अथनि, दरिया जो पाणी ॾियनि, बाक़ी एम एन ड्रेन जो पाणी असांखे न खपे। असां मुराद शाह खे इहो ई अपील था कयूं त ख़ुदा जो नालो थी ईअं न कर। तोखे 15 साल थी विया आहिनि, तूं वज़ीर आला चूंडिजी थो, तूं पंहिंजे तक लाइ कुझु त कर सही, ईअं दरबदर असांखे न कर। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको शाख जो पाणी असांखे खपे, असांखे ज़हरीलो पाणी न खपे। इन जे करे असां उन खे अपील था कयूं, आला अमलदारनि खे अपील था कयूं त बराए महिरबानी असां ते रहम कयो वञे, असांखे दरिया जो पाणी ॾियनि, असांखे सिम नाले जो पाणी न खपे ज़हर। छो जो हे ज़हर पाणी आहे, 2-3 सालनि खां पोइ इहे नलका बि फिरी वेंदा। जंहिं महिल नलका मिठा आहिनि, बोर मिठा आहिनि, का नंबर कयूं था, का 10 जरे बि 20 जरे बि कयूं था बोरनि ते, सो उहो सुठा था थियनि। हे जेको ज़हर पाणी आहे, ज़हर पाणी छोड़े सिम नाले में छॾियूं त इहे नलका ऐं बोर फिरी वेंदा। इन खां पोइ असां इन मुराद शाह खे इहो अपील था कयूं, ख़ुदा ईअं न कर, असां ते रहम कर। इन लाइ इन जो जलसो कयोसीं, हड़ताल कयोसीं। इन जे करे महिरबानी।